अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां समद खान लाशारी। दोस्तों अॼु जे टॉपिक ते मां तव्हांखे कुझु इंफॉर्मेशन ॾियण वारो आहियां। उहा आहे हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां यूट्यूब सां वाबस्ता आहियो त तव्हांखे जेको तमामु घणी सब्सक्रिप्शन वारो चैनल आहे, अगरि उनजे बारे में ख़बर आहे त उहा आहे टी सीरीज़। टी सीरीज़ जी हिस्ट्री छा आहे ऐं टी सीरीज़ जेको कीअं वजूद में आयो इन जे बारे में मां तव्हांखे थोरी ॼाण ॾींदो हलां। टी सीरीज़ 1983 में गुलशन कुमार जे अंडर यानी कि सुपर कैसेट रिकॉर्डिंग जे नाले हिकिड़ी प्रोडक्शन ठाही वई, जंहिंमें न सिर्फ़ु उतां जे फिल्मनि जो म्यूज़िक बल्कि जेको आम लोकल सिंगर हूंदा हुआ उन्हनि खे बि खणी उन्हनि जो म्यूज़िक जेको आहे उहो एज़ अ कैसेट ज़रिए उते रिलीज़ कयो वेंदो हुयो। इहे पहिरियां टेप कैसेट्स वग़ैरह हूंदियूं हुयूं उन हिसाब सां। पर जेको इन में इंट्रस्टिंग फैक्ट आहे जंहिंजे करे असां हीअ वीडियो ठाहियूं पिया, उहा तव्हांखे ॿुधाइणु तमामु लाज़मी आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त टी सीरीज़ में न सिर्फ़ु इंडियंस म्यूज़िक बल्कि पाकिस्तान जा ॿि अहिड़ा केतिरा ई फ़नकार आहिनि जिन पंहिंजो हुते हुनर ॾेखारे टी सीरीज़ में पंहिंजो लोहो मनायो ऐं टी सीरीज़ जी कामयाबी में उन्हनि जो काफ़ी सुठो हथु आहे। जॾहिं तव्हांखे न आहे ख़बर त असां तव्हांखे लाज़मी ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान जो सिंगर अताउल्ला खान, ईसा खेलवी ऐं मुरातब अली इहे उहे फ़नकार आहिनि जंहिं टी सीरीज़ जे स्टार्टअप में यानी टी सीरीज़ जे स्टार्टिंग खां वठी टी सीरीज़ लाइ कमु कयो। इन्हनि जी काफ़ी तर रिकॉर्डिंग जेका आहे पाकिस्तान में थींदी ऐं उनजी मिक्सिंग वग़ैरह जेका आहे उहा दुबई में थींदी हुई। पर अताउल्ला खान, ईसा खेलवी जेको आहे सो दुबई में वञी पंहिंजी हिकु एल्बम बि रिकॉर्ड करे आया हो टी सीरीज़ लाइ, ऐं इन्हनि लाइ उन्हनि सभिनी खे हिकु रक़म मिलंदी हुई, सुठी रक़म मिलंदी हुई। ऐं टी सीरीज़ जो जेको स्टार्टअप हुयो इंडिया में जेके हिकिड़ा ग़मगीन ऐं ग़मज़दा सैड सॉन्ग जेके हलाइण वारा जेके ईसा खेलवी खे जेके अॻिते पहुचाइण वारा, उन्हनि में सभिनी खां घणो हथु जेको आहे टी सीरीज़ जो आहे। जेकॾहिं टी सीरीज़ जी हिन वक़्तु यूट्यूब ते ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु अराउंड 1.20 मिलियन जेके आहिनि सब्सक्रिप्शन आहिनि ऐं टी सीरीज़ ते हलंदड़ हर गानो हिट वञे थो पियो। यानी यूट्यूब जी दुनिया में सभ खां वधीक सब्सक्रिप्शन ऐं सभ खां वधीक रिव्यूज़ जो जेकॾहिं रिकॉर्ड असां टी सीरीज़ जे नाले कयूं इहो ग़लति न थींदो। उनखे अलावा हिन वक़्तु इंडिया जे 35% जेको म्यूज़िक इंडस्ट्री आहे उहा टी सीरीज़ पंहिंजे प्रोडक्शन हेठि लॉन्च करे पई ऐं उहो टी सीरीज़ जे अंडर जेको आहे उहो प्रोड्यूस थिए थो पियो ऐं टी सीरीज़ जे अंडर ई उहो रिलीज़ थिए थो पियो, यानी टी सीरीज़ जे म्यूज़िक चैनल ते। उन सां गॾु टी सीरीज़ सां गॾु ॿिया बि केतिरा ई पार्टनर आहिनि जिन में सोनी म्यूज़िक्स या ज़ी म्यूज़िक वग़ैरह उहे बि उन्हनि जा पार्टनर आहिनि, पर उन में जेको घणो हिसो आहे उहो टी सीरीज़ जो आहे। टी सीरीज़ जे मालिक जो नालो गुलशन कुमार आहे ऐं उन खां अलावा टी सीरीज़ जेके इंडिया जूं केतिरियूं काफ़ी पुराणियूं अहिड़ियूं फिल्मूं जिन जे म्यूज़िक खे झनकार ॾेई उन्हनि म्यूज़िक खे वरी हिकु नई हयाती बख़्शी, जिन में दिल ऐं सड़क, उनखां अलावा लाल दुपट्टा मलमल का ऐं ॿियूं अहिड़ियूं काफ़ी मूवीज़ आहिनि जिन जा सॉन्ग इलाही काफ़ी हिट थिया। उन्हनि सभिनी खे सॉन्ग्स खे हिट करण में बि टी सीरीज़ प्रोडक्शन जो काफ़ी सारो हथु आहे। टी सीरीज़ खे पहिरियां सुपर कैसेट्स रिकॉर्डिंग जे नाले सां बि ॼातो ऐं सुञातो वेंदो हुयो, छो जो उन वक़्तु रिकॉर्डिंग में सिर्फ़ु टी सीरीज़ जी कैसेट्स ई निकिरंदियूं हुयूं। दोस्तों अगर असां चऊं त टी सीरीज़ में न सिर्फ़ु इंडियंस बल्कि पाकिस्तानी फ़नकारनि जो बि टी सीरीज़ जे तरक़ी में ओतिरो ई हथु आहे जेतिरो इंडियन सिंगर्स ऐं फ़नकारनि जो। इहो ग़लति न थींदो, छो जो हिन वक़्तु जेकॾहिं टी सीरीज़ दुनिया में सभ खां वधीक सब्सक्रिप्शन ऐं सभ खां वधीक व्यूज़ पाए ऐं हिन वक़्तु दुनिया जी नंबर 1 प्रोडक्शन सॾाइण लाइ तयारु आहे, त उन में पूरे एशिया में जेके इंडो पाक जे तमामु बहितरीनु फ़नकारनि जो हथु उन में आहे, जंहिंजे करे हू इहो डिज़र्व करे थी पई कि हू हिन वक़्तु एशिया जी सभ खां वॾी प्रोडक्शन थी सघे थी। मूंखे यकीन आहे त मूंखे मुंहिंजी शॉर्ट वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।